Hello everyone, welcome to Sindh Online School. I am your English teacher. My name is Mohammad Usman. Today's topic is past perfect continuous tense. We are going to discuss two things in today's lecture. The first thing is the usage of past perfect continuous tense. That what is that situation where we can use past perfect continuous tense. And the second part, the second thing that we are going to discuss today about this topic, that is the usage and the sentence structure, the verb formation of past perfect tense, past perfect continuous tense. That what are those words that are combined, that are constructed together to form the sentence of past perfect continuous tense. अॼु जे मौज़ू जे हवाले सां ॻाल्हाईंदा हलंदासीं त पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस जेको आहे उहो किथे इस्तेमालु थींदो आहे ऐं पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस जा जेके जुमला आहिनि उहे कीअं ठहंदा आहिनि. पर हिन टॉपिक खे स्टार्ट करण खां पहिरियां मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त असां गुज़िरियल लेक्चर्स में पास्ट परफेक्ट टेंस भी डिस्कस करे चुका आहियूं ऐं पास्ट कंटिन्यूअस टेंस भी डिस्कस करे चुका आहियूं ऐं प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस भी डिस्कस करे चुका आहियूं. सो अॼु मां थोरो प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस खे थोरो वाज़े कंदो हलां त जीअं असांखे ही पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस थोरो सम्झ में अची वेंदो. प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस जी जेकॾहिं तव्हां वीडियो न ॾिठी आहे त तव्हां उहा वीडियो ॾिसो ऐं उन में ॾिसो त असां प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस जे हवाले सां छा कहिड़ियूं ॻाल्हियूं डिस्कस कयूं आहिनि ऐं प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस किथे इस्तेमालु थिए थो. पूरो इन जो हिकिड़ो लेक्चर मौजूदु आहे ऐं मां चाहींदुसि तव्हां पहिरियां उहो ॾिसो ऐं उन खां पोइ ही लेक्चर तव्हांखे बहितर तरीक़े सां सम्झ में ईंदो. प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस में असां इहा ॻाल्हि ज़िक्र कई हुईसीं त प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस उन्हनि एक्शन्स जे लाइ, उन्हनि कमनि जे लाइ इस्तेमालु थींदो आहे जेको कमु माज़ीअ में शुरू थियो ऐं अञा ताईं जारी आहे. मिसाल तौरु मां हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾींदो हलां त इट हैज़ बिन रेनिंग सिंस मॉर्निंग ऐं फ़र्ज़ु कयो हिन महिल मंझंदि थी चुकी आहे ऐं फ़र्ज़ु कयो त सुबुह खां वठी बारिश थी रही आहे. त हाणे जेकॾहिं मां ॿुधायां इहा ॻाल्हि त मां चवां त सुबुह खां वठी हिते हैदराबाद में बारिश थी रही आहे त मां इहा ॻाल्हि कीअं ॿुधाईंदुसि. मां ईअं चवंदुसि त इट हैज़ बिन रेनिंग सिंस मॉर्निंग. हाणे ॾिसो बरसाति पवण जो जेको अमल आहे, मींहं वसण जी जेको अमल आहे, इहो सुबुह शुरू थियो यानी माज़ीअ में शुरू थियो ऐं उहो कमु अञा ताईं जारी आहे, ख़तमु न थियो आहे, अञा ताईं प्रेज़ेंट में जारी आहे. सो अहिड़े क़िस्म जे अमल जे लाइ असां प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस इस्तेमालु कंदा आहियूं. पर जेकॾहिं इहा ई साॻी ॻाल्हि मां सुभाणे ॿुधायां तव्हांखे, छो जो अॼु बारिश थी रही आहे सुबुह खां वठी, ऐं इहा साॻी ॻाल्हि मां जेकॾहिं तव्हांखे सुभाणे ॿुधायां त कल्ह सुबुह खां वठी मंझंदि ताईं बारिश थी रही हुई, त हाणे जेको इहो अमल थी वेंदो, इहो साॻियो प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस वारो असां पास्ट में ॿुधाईंदासीं. इट हैड बिन रेनिंग सिंस मॉर्निंग येस्टरडे. सो अॼु जे मौज़ू जे हवाले सां प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस खे बि ज़हन में रखिजे, पोइ हिन खे सम्झणु तमामु आसान आहे. ऐं प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस में असां हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि डिस्कस कई हुईसीं जंहिंमें मां तव्हांखे ॿुधायो हुयो त असां सिंस ऐं फॉर जो इस्तेमालु लाज़मी तौरु कंदा आहियूं, जंहिंमें टाइम रेफरेंस ज़रूरी हूंदो आहे त कमु माज़ी में शुरू थियो आहे, केतिरे टाइम खां वठी जारी आहे, जो अञा ताईं जारी आहे त केतिरे टाइम खां, केतिरे अरसे खां जारी आहे. सो मां तव्हांखे वरी बि हिकिड़ी रिक्वेस्ट कंदुसि त तव्हां मुंहिंजो जेको वीडियो आहे लेक्चर प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस जे हवाले सां उहो ज़रूरु ॾिसंदा, उन खां पोइ ई तव्हांखे बहितर नमूने सम्झ में ईंदो. So let's start today's topic, that is past perfect continuous tense. Definition usage में लिखियो आहे हिते, मां present past perfect continuous tense के short form में लिखियो आहे PPCT. Past perfect continuous tense is used to express the action. Past perfect continuous tense इस्तेमालु थींदो आहे उन अमल खे ज़ाहिर करण जे लाइ that started in the past, उहो अमल जेको माज़ीअ में शुरू थियो,
and continued in the past for some time. ऐं उहो साॻो अमल कुझु अरसो माज़ीअ में जारी रहियो until another action took place, जेसी ताईं को ॿियो अमल नथो थिए। हाणे इन डेफिनेशन में असांखे हिकु त इहा ख़बर पई त हिकिड़ो अहिड़ो कमु आहे जंहिंजे बारे में असां ॻाल्हाए रहिया आहियूं, हिकिड़ो अहिड़ो कमु जेको माज़ीअ में शुरू थो थिए ऐं माज़ीअ में ई ख़तमु थो थिए। हिकिड़ी ॻाल्हि इहा, पर उहो ईअं ख़तमु कोन थो थिए। उहो कमु माज़ी में शुरू थो थिए ऐं कुझु अरसे जे लाइ, कलाक जे लाइ, 2 कलाकनि जे लाइ, 15 ॾींहंनि जे लाइ, 2 सालनि जे लाइ, यानी कुझु टाइम ड्यूरेशन जी ॻाल्हि करे रहिया आहियूं। उहो कमु कुझु अरसे जे लाइ जारी थो थिए, पोइ अॻिते हली करे उहो ख़तमु थो थिए ऐं पोइ हिकिड़ो ॿियो अमल थो थिए। जेसी ताईं उहो ॿियो अमल थो थिए तेसी ताईं उहो कमु जारी थो रहे। मां हिकिड़ो मिसाल ॾींदो थो हलां तव्हांखे। फ़र्ज़ु कयो त कुझु स्टूडेंट्स आहिनि क्लास में पंहिंजे टीचर जो इंतज़ारु करे रहिया आहिनि। सभई वेठा आहिनि क्लास में, 20-25 स्टूडेंट्स क्लास में वेठा आहिनि ऐं पंहिंजे टीचर जो लेक्चर जो इंतज़ारु करे रहिया आहिनि ऐं उहो टीचर अचे थो। हाणे इहा ॻाल्हि मां ॿुधायां थो तव्हांखे, 1 साल पुराणी ॻाल्हि आहे। फ़र्ज़ु कयो त मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त 30-35 स्टूडेंट्स जेके हा पंहिंजे टीचर जो इंतज़ारु करे रहिया हुआ ऐं बिल आख़िर टीचर उते अची वियो। त मां इहा ॻाल्हि कीअं ॿुधाईंदुसि? मां ॿुधाईंदुसि त the students had been waiting for a teacher for more than 1 hour and finally the teacher came. So ॾिसो हाणे ॿई जेको टीचर जो अचण जो अमल ऐं शागिर्दनि जे इंतज़ारु करण जो अमल, इहे ॿई माज़ीअ जूं ॻाल्हियूं आहिनि। पर ॿिन्हिनि में फ़र्क़ु कहिड़ो आहे? टीचर बाद में थो अचे, इहो सिंपल पास्ट जो जुमिलो थी वियो। पर टीचर जे अचण खां पहिरियां स्टूडेंट्स हिकिड़ो कमु करे रहिया हुआ जेको इंतज़ारु करण जो अमल हुयो ऐं उहो इंतज़ारु करण जो अमल मुसलसल 1 कलाक ताईं, 15 मिंटनि ताईं या 30 मिंटनि ताईं जारी रहियो। ऐं टीचर अचण जो जेको अमल आहे, टीचर जेको अचे थो उन खां पहिरियां उहो कमु थो थिए, यानी पास्ट ऑफ पास्ट आहे। पास्ट परफेक्ट में असां ज़िक्र करे आया हुआसीं त पास्ट परफेक्ट अकेलो इस्तेमालु न थींदो आहे, उहो सिंपल पास्ट टेंस सां गॾु इस्तेमालु थींदो आहे। छो जो पास्ट परफेक्ट टेंस माज़ीअ जो बि माज़ी ॿुधाईंदो आहे। हिकिड़ो माज़ीअ में कमु थो थिए ऐं उन खां पहिरियां जेको कमु थो थिए उहो माज़ीअ जो बि माज़ी आहे, जिते पास्ट परफेक्ट इस्तेमालु कंदा आहियूं। अहिड़े तरीक़े सां हिते बि इहा ई ॻाल्हि आहे त पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस अकेलो इस्तेमालु कोन थो थिए, उहो सिंपल पास्ट सां गॾु थो इस्तेमालु थिए। हाणे टीचर आयो क्लास में, इहो सिंपल पास्ट जो जुमिलो आहे ऐं स्टूडेंट्स जेके आहिनि टीचर्स जो इंतज़ारु करे रहिया हुया, 1 कलाक खां इंतज़ारु करे रहिया ऐं पोइ थो टीचर अचे। त असां चवंदासीं द स्टूडेंट्स हैड बीन वेटिंग फॉर अ टीचर फॉर 1 hour or 30 minutes or 15 minutes, then finally a teacher came in the class. सो इहो हिकिड़ो मुख़्तसिर इन जो यूज़ेज आहे जेको असांखे सम्झणो आहे त अहिड़ो कमु जेको माज़ीअ में शुरू थियो, माज़ीअ में कुझु अरसो जारी रहियो, तेसी ताईं जारी रहियो जेसी ताईं को ॿियो एक्शन नथो थिए। जीअं हिते मां हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾींदो हलियुसि त टीचर अची वियो, माना जीअं ई टीचर क्लास में आयो त हुननि जे इंतज़ारु करण जो जेको अमल कलाक खां जारी हुयो उहो इंतज़ारु ख़तमु थो थिए, हाणे टीचर अची थो वञे। सो अचूं था, हिकिड़ो सेंटेंस मां लिखियो आहे, I found the watch. मां पंहिंजी घड़ी ॻोल्हे लधी। ही त सिंपल पास्ट जो जुमिलो आहे, इहो सिंपल पास्ट बि असां पढ़ी चुका आहियूं। I found the watch, मां पंहिंजी घड़ी ॻोल्हे लधी। I had been looking for it for many days, जेका मां काफ़ी ॾींहंनि खां ॻोल्हे रहियो हुउसि। हाणे ॾिसो, ही जेको जुमिलो आहे, I had been looking for it for many days, इहो पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस जो जुमिलो आहे। हाणे हिकिड़ो छोकिरो आहे जेको चवे थो त मां पंहिंजी घड़ी काफ़ी ॾींहंनि खां ॻोल्हे रहियो हुउसि ऐं बिल आख़िर उनखे उहा घड़ी मिली थी वञे ऐं हू चवे थो I found the watch, मूंखे घड़ी मिली वई। त हाणे ॾिसो, घड़ी मिलण जो अमल बि माज़ी में थियो आहे, छोकिरे खे घड़ी मिली वई। बॉय फाउंड हिज वॉच, ऐं छोकिरो चए थो I found my watch। पर उन घड़ी जे मिलण खां पहिरियां, उहो कुझु ॾींहं पहिरियां खां वठी
उन घड़ीअ जी जुस्तजू हुन जी ॻोल्हा में हुयो। इहो जेको ॻोल्हण जो अमल आहे उहो कुझु ॾींहं जारी रहियो ऐं पोइ आख़िर में हुनखे उहा घड़ी मिली थी वञे। असां चवंदासीं that Ali found his watch that he had been searching or he had been looking for it for many days. So इहो जेको टेंस आहे तमामु आसान आहे। अचूं था इन जी वर्ब फॉर्मेशन, त इन जी वर्ब फॉर्मेशन सेंटेंस स्ट्रक्चर कीअं थो थिए, that how we can make sentence structure of past continuous tense. वर्ब फॉर्मेशन मां हिते लिखी आहे सब्जेक्ट प्लस हेड प्लस बिन प्लस V1, यानी वर्ब जो फर्स्ट फॉर्म, बेस फॉर्म ऑफ वर्ब जेको हूंदो आहे, बुनियादी जेको वर्ब फॉर्मेशन हूंदी आहे V1 फर्स्ट फॉर्म प्लस ING, छो जो हिन में कंटिन्यूअस टेंस जी ॻाल्हि करे रहिया आहियूं त हिन में वर्ब फॉर्मेशन ING ईंदी, प्लस ऑब्जेक्ट प्लस सिंस एंड फॉर। अच्छा, हीअ जेका सिंस एंड फॉर आहे इहा टाइम रेफरेंस आहे। मां पहिरियां बि इन ॻाल्हि जो ज़िक्र करे चुको आहियां त जेको परफेक्ट टेंसिस हूंदा आहिनि ख़ासि तौर ते उन में टाइम रेफरेंस तमामु ज़रूरी हूंदो आहे। पोइ चाहे उहो प्रेज़ेंट परफेक्ट हुजे, पास्ट परफेक्ट हुजे, प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस हुजे या पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस हुजे, उन में टाइम रेफरेंस जेको आहे असां ज़रूरी लिखंदा आहियूं, छो जो उन में असांखे ख़बर पवंदी आहे त कमु कॾहिं थियो आहे ऐं केतिरो अरसो जारी रहियो आहे, चाहे उहो अञा ताईं जारी आहे या माज़ीअ में जारी हुयो, केतिरो अरसो जारी हुयो ऐं केतिरो अरसो जारी आहे, केतिरे अरसे खां वठी जारी आहे। सो इहा जेका टाइम रेफरेंस आहे, जेको सिंस एंड फॉर असां पहिरियां डिस्कस करे चुका आहियूं, इहो हिन टेंस में ज़रूरी तौरु ईंदो। सब्जेक्ट प्लस हेड बिन, हेड बिन जेको आहे हिन पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस जो हेल्पिंग वर्ब आहे ऐं जेको हिन जो मेन वर्ब आहे, मेन वर्ब हमेशह इंग फॉर्म में ईंदो, फर्स्ट फॉर्म प्लस ING प्लस ऑब्जेक्ट ईंदो, उन खां पोइ असां टाइम रेफरेंस ॾींदासीं। हिते मां हिकिड़ो जुमिलो साॻियो रिपीट कयो आहे, आई फाउंड द वॉच। हीअ त सिंपल पास्ट जो आहे जेको हिन सां गॾु आयो आहे, छो जो मां तव्हांखे ॿुधायो त पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस जेको आहे पास्ट परफेक्ट टेंस वांगुरु अकेलो इस्तेमालु न आहे थींदो, बल्कि उहो पाण सां सिंपल पास्ट जो जुमिलो लाज़मी खणंदो आहे। तॾहिं ई वाज़े तौर असांखे ख़बर पवंदी आहे त कहिड़ो अमल पहिरियां थो थिए ऐं कहिड़ो अमल पोइ थो थिए। असांखे हिन ते फोकस करिणो आहे। आई हैड बिन सर्चिंग फॉर इट, आई हैव बिन, ठीकु आहे, या सर्चिंग इट, ठीकु आहे, सर्चिंग इट बि सही आहे। आई हैड बिन सर्चिंग इट फॉर मेनी डेज, मां उनखे काफ़ी ॾींहंनि खां ॻोल्हे रहियो हुउसि ऐं मूंखे उहा पंहिंजी वॉच मिली वई। त हाणे हीउ ॾिसो, हिते फॉर मेनी डेज, हीउ जेको टाइम रेफरेंस आहे सिंस एंड फॉर जेको असां हिते इस्तेमालु कयो आहे, असां सिंस एंड फॉर जे हवाले सां ॻाल्हाए चुका आहियूं त सिंस किथे इस्तेमालु थींदो आहे ऐं फॉर किथे इस्तेमालु थींदो आहे। सो हिते असां ड्यूरेशन जी ॻाल्हि कई आहे, इन जे करे असां फॉर इस्तेमालु कयो आहे, फॉर मेनी डेज। पर जेकॾहिं मां हिते ईअं चवां हा, आई हैड बिन सर्चिंग इट सिंस मंडे और सिंस फ्राइडे, तॾहिं बि सही हुयो, ठीकु आहे। सो तमामु आसान हिकिड़ो टेंस हुयो जंहिंमें एॾी का मुश्किल ॻाल्हि कोन हुई, थोरी हिकिड़ी टेक्निकल पॉइंट हुई, उहा इहा हुई त असांखे हिन में टाइम रेफरेंस बि शो करिणो आहे ऐं असांखे जेको आहे सो ॿुधाइणो आहे त को अहिड़ो कमु जेको माज़ीअ में शुरू थियो ऐं माज़ीअ में कुझु अरसो जारी थो रहे, तेसीं ताईं जारी थो रहे जेसीं ताईं को ॿियो कमु नथो थिए, उहो बि माज़ीअ में ई थो थिए। सो असां अॼु जे लेक्चर में डिस्कस कयो, we have discussed two things in today's lecture. The first thing is the usage, and the second one is the sentence structure or a word formation of past perfect continuous tense. Thank you for joining.